मरकजी लीडरशिप वो स्पीच करे पर इन असो कन्वेंशन उते इन गर्मी के ॾिसंदे सभिनी फैसलो किया तो मां ॻाल्हायां। मुंहिंजा दोस्त सिंध गवर्नमेंट चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह ऐं चीफ सेक्रेटरी सिंध हे लाइव ॾिसंदा हूंदा त सिंध जा मुलाज़िम ही रोड ते छो निकिता आहिनि, हे सिंध जूं नियाणियूं रोड ते छो आयूं आहिनि। ये सिंध गवर्नमेंट ॾिसंदी हूंदी। सिंध गवर्नमेंट खे थोरो घणो को शर्म आया है ना त हे पेंशन रूल वापस वठे जे शर्म आया अथनि त ऐं उन खां अलावा ही जेके मुलाज़िम दुश्मन जंहिंखे असां मुआशी क़त्ल था सॾियूं आर्मी के दौर में भी न थियो, कहीं डिक्टेटर जी गवर्नमेंट में भी अहिड़ो फैसलो न थियो। हे अवामी हुकूमत जो सॾु ॾींदड़ जेको चवनि था भुट्टो ज़िंदा है, हे अशर कयो अथनि सिंध जे माण्हुनि सां, हे सिंध जे मुलाज़िमनि सां हिननि अशर कयो आहे। असां हिते घुरियो त सिंध जे रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन 20 सैकड़ो वधायो बजट में। असां चयो त सिंध जे मुलाज़िमनि खे DRA ॾियो। असां चयो त ग्रुप इंश्योरेंस एनुअल फंड ॾियो। हिननि उल्टो बजाए उन्हनि मसइलनि खे ॿुधण जे बजाए सिंध जे मुलाज़िमनि खे रिलीफ ॾियण जे जेको वफ़ाक़ी हुकूमत ॾिनो सभिनी सूबनि ॾिनो, हे जेको शाहूकार सूबो जंहिंजा शाही इख़राजात 400% मिनिस्टरनि जूं पगारूं वधियूं, हाणे 200% असेंबली मेंबरनि जूं वधियूं, जुडिशियली अलाउंस वधायो वियो। पर असां मुलाज़िमनि लाइ गरीब सूबो हो जिन पेंशन जो कट हणी हिननि ग़रीबनि जो फ्यूचर तबाह कयो, हिननि जो हक़ खसियो आहे। 1973 जो आइन पाकिस्तान जो आइन भी हिननि खे इजाज़त कोन थो ॾे, पाकिस्तान जो आइन भी हिननि खे इजाज़त कोन थो ॾे। असांखे पीपल्स पार्टी गवर्नमेंट में आयो में नहीं त ही हेॾी वॾी सियासी कंदा। मां दावा सां चवां थो, मीडिया सॼी ॿुधे थी, हिननि खे हुकूमत आणण वारा बि तव्हां सभु आहियो। हे इहे कोन आया आहिनि, ओॾे बि कोन आया आहिनि। उन जे करे मुंहिंजा भाइर भेनरो तव्हांजो इतिहाद सिंध एम्प्लॉइज अलायंस इहो सी हिननि खे लोड़ींदो। अकुल हूंदनि त मसइला हल कंदा, अकुल हूंदनि त पेंशन रिफॉर्म्स जी नोटिफिकेशन वापसि वठंदा। हे वॾा वॾा जेके ब्यूरोक्रेट सिंध हुकूमत मौजूदु आहिनि, इन्हनि सभिनी जा असां मुल्क खां ॿाहिरि तव्हां असां ग़रीब पगार ते आहियूं, तव्हां असांजो फ्यूचर पेंशन आहे, तव्हां असांजो फ्यूचर ग्रेजुएटी आहे। जॾहिं ग्रेजुएटी ख़तम थींदी हिकिड़ो मुलाज़िम पंहिंजो हिकिड़ो प्लान जोड़ींदो त 60 साल ते रिटायर थींदुसि, मूंखे जेका ग्रेजुएटी मिलंदी घर ठाराईंदुसि, न्याणी जी शादी कराईंदुमि, पुट खे रोज़गार वठी ॾींदुमि, हज कंदुमि। हिननि उहे सभु मुलाज़िमनि जा प्लान ठाहे छॾिया आहिनि। पर यादि रखनि इहो वक़्तु परे कोन्हे। हीउ जेको सी निकितो आहे, हीउ जेको समुंड निकितो आहे, हीअ अञा शुरूआत आहे। कॾहिं बि कोई ते कोन हटंदासीं, आख़िरी दम ताईं वञींदासीं, आख़िरी दम ताईं। पंहिंजे हे मुआशी क़त्ल असां मुलाज़िमनि जो हिन लाइ मरण घड़ी ताईं वेहणो पवंदो, विढ़ंदासीं, कुझु बि थी पए न हटंदासीं। तव्हां सभिनी खे अॼु हिन खां पोइ कन्वेंशन उते डायरेक्शन मिलंदियूं। ही प्रोटेस्ट, ही इहतिजाज कुझु माण्हुनि जे करे डिस्टर्ब थियो, कुझु वरी हिकु ॾींहुं रबियल अव्वल जा अचनि था। एहतिजाज कॾहिं बि कोई न हटंदो त असां पूरी सिंध एम्प्लॉइज अलायंस सी जो वाइदो आहे त असां मरण घड़ी ताईं तव्हांजे अॻियां तव्हां पुठियां भली गोली लॻे, भली गोली लॻे। असां चाहियूं था त जॾहिं असां कराची हलूं लखनि जे तादाद में हलूं, हज़ारनि में न लखनि में हलूं। सीएम हाउस में वेठल सीएम ऐं चीफ सेक्रेटरी सिंध जूं वायूं बताल थी वञनि त हे समुंड किथां आयो,
इहो तॾहिं थींदो हिन जाबिर हुक्मराननि खे तॾहिं इहो मैसेज वेंदो जॾहिं तव्हां पंहिंजूं सिफ़ूं मुताहत कंदो, यकजहती कंदो, इताअत जो सबूत ॾींदो, सभु अची हिकिड़े आवाज़ ते निकिरंदो त इंशाअल्लाह ताला उहा मंज़िल परे कोन्हे। मां सिंध पुलिस खे मैसेज ॾियणु थो चाहियां त तव्हां नंढी लेवल जा जेके कांस्टेबल सिपाही हो, तव्हां लाट जी सिचुएशन में डाकू सां मुक़ाबले में शहीद थी था वञो, तव्हांजी ग्रेजुएटी पेंशन जी डिस्टर्ब आहे। हे सिर्फ़ु हिननि मुलाज़िमनि जी न, सिंध पुलिस सां ज़्यादती आहे। सिंध पुलिस खे बि असां शामिल थियणु खपे, गॾु थियणु खपे जिथे ॿिया मुलाज़िम बीठा आहिनि। ऐं मां वुकला बिरादरी खे बि अपील थो कयां, वुकला बिरादरी बार एसोसिएशन उहे इख़लाक़ी सपोर्ट में आहिनि, उन्हनि खे अपील था कयूं त हक़ सच जी आवाज़ में असां शामिल थियूं, असांजे वॉइस खे अॻिते वधायो त हिन जाबिर ज़ालिम हुक्मराननि ताईं इहो मैसेज वञे। पेंशन ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न थींदी, कॾहिं बि मुलाज़िम पोइ न हटंदा। हे मुख़्तलिफ़ शोशा साल आहिनि त ॻाल्हियूं थी वयूं, ठही विया, कुझु बि कोन्हे को। जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी। असांजा हक़ मज़दूरी हिकु रीजन जे अंदरि ही हज़ारे मुलाज़िम ही सिंध जूं नियाणियूं, हे सिंध जा चौथा जवान सभिनी डिपार्टमेंट जा निकिरी पिया आहिनि। इंशाअल्लाह ताला पंहिंजो हक़ वठी पोइ हटंदासीं। मां प्रेस क्लब ऐं मीडिया जे सॼी हिन तवसर सां मीडिया जे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त तव्हां हमेशह मज़लूमनि जो साथ ॾिनो आहे। हेॾी गर्मी में तव्हां ॾिसो त हे मज़लूम कंहिं मजबूरी में हिननि जो मुआशी क़तल कयो वियो आहे, हिननि जो फ्यूचर तबाह आहे, हीअ तॾहिं सभु हिते रोड ते निकिरी आया आहिनि। मां चवां थो मौजूदा हुक्मराननि खे चओ हेॾी वॾी रैली त कढी ॾियनि, अरबे रुपया खाई विया आहिनि, कढी ॾियनि रैली, सौ माण्हू अचनि हिननि वटि, को माण्हू हेॾे अचणो कोन्हे। सिंध हुकूमत जे MPS MNS खे ॿुधाइण थो चाहियां त तव्हांखे सिंध जे घिटी ॻोठनि में वोट अचिणो, तंहिंजे करे अकुल कयो, हिननि माण्हुनि जो आवाज़ बंदि थी वञो। घिटी ऐं ॻोठ में रस्तो न मिलंदो तव्हांखे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हांखे कामयाबी जी मुबारक हुजनि। हिन खां पोइ जेके तमामु तर एसोसिएशन जी डिवीज़न, मर्कज़, डिस्ट्रिक्ट ऐं तालुके जी लीडरशिप आहे, सदर या जनरल सेक्रेटरी, उन्हनि जो कन्वेंशन आहे बिराज कॉलोनी हायर सेकेंडरी स्कूल में। ही लीडर सभु उते हलंदा। उते इंशाअल्लाह ताला 4 तारीख़ लाड़काणे में आहियूं। मां तव्हांजे तवसर सां, मीडिया जे तवसर सां बिलाल भुट्टो ज़रदारी खे बि अपील थो कयां त बेनज़ीर साहिब जे रूह खे तकलीफ़ थी पहुचे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं बेनज़ीर नारो आयो, रोटी कपिड़ा मकान, तव्हां त टई शयूं हिननि खां खसा था वञो। हे चीफ मिनिस्टर सिंध पीपल्स पार्टी जे मंशूर खे नाकाम थो करणु चाहे। बिलाल भुट्टे जी पॉलिसी खे तव्हां असां चाहियूं था त बिलाल भुट्टे जो फ्यूचर सुठो हुजे, पर हे मौजूदा CM ऐं हुन जा कारंदा हिननि मुलाज़िमनि जो मुआशी क़तल करे इहे पीपल्स पार्टी जे मंशूर जे ख़िलाफ़ कमु था कनि। बिलाल भुट्टे खे फौरी नोटिस वठणु खपे। हिन सिंध जे मजबूर माण्हुनि जो फिलफोर हुनखे नोटिस वठणु खपे। नोटिस न वठण जी सूरत में ही लखे माण्हू पंहिंजो आवाज़ पाणे पहुचाईंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। सिंध इंक़िलाबी दलाल हम तुम्हारे साथ हैं।